जी मेन गेट आहे। ठीकु आहे। ऐं ॾिसो ही हिन जी गली आहे, सफ़ा तंग गली, हेॾा घर मौजूदु आहिनि। ही गली आहे, ही तव्हां तसवुर बि नथा करे सघो त मेहार जी मज़ार हिते थी सघे थी। हाणे दोस्त मोटर साइकिल फेराए थो ऐं दर जीअं लॻो पियो हूंदो आहे न, उअं ई आहे ही गली। मां तव्हांखे ॾेखारियां थो, ही शाही बाज़ार में असां मौजूदु आहियूं ऐं ही गलियूं तव्हां ॾिसंदा हलो। चौधारी घर तव्हांखे नज़र ईंदा ऐं हिते को अहिड़ो तसवुर ई नथो करे सघे त हिते मेहार हूंदो। ही ॾिसो तव्हां शहदादपुर। शहदादपुर जी गलियूं आहिनि, दुकान वारा, ही मेन रोड रस्ता। ऐं हिते असांजो मेहार आहे साईं, सोणी मेहार। सुठो ई सुठो। ही दुकान वारा, हाँ ये दुकान है भाई, तो हमारा भी शहदादपुर जी या मेन शाही बाज़ार चई वेंदी आहे, जेकी तव्हांखे असां ॾेखारींदा आयासीं। शहदादपुर